हरिओम नमः शिवाय। ही कथा पाण गुरु कृपा सां हासिल करे रहिया आहियूं। महिरबानी करे गौर ॾेई ॿुधिजो। लोभ बाबति हिकु विद्वान ब्राह्मण ऐं वेश्या। हिकिड़ो सतशास्त्री ब्राह्मण काशी मां विद्या पढ़ी बड़ थी आयो ऐं हिकिड़े शहर में कथा ॿुधाइण लॻो। हल्दी कथा में कंहिं भगत पुछियो त पाप जो पीउ केरु आहे, सभिनी पापनि जो पीउ केरु आहे, सभिनी पापनि में वॾे में वॾो पाप कहिड़ो आहे ऐं सभिनी तकलीफ़ुनि जो मोल कारण छा आहे, वॾे मां वॾो कारण छा आहे। तंहिं ते पंडित अनेक मिसाल ॾेई सम्झायसि, पर हू सवाल कंदड़ जेको भगत हुओ उन चयो त ए महाराज, हिन जो जवाबु ज़ाहिर ज़हूर करे या त तव्हीं मूंखे ॾेखारियो, न त आऊं ई तव्हांखे ॾेखारियां थो। तंहिं ते उन पंडित चयसि त चङो भला तूं ई ॾेखार प्रैक्टिकली करे, ज़ाहिर ज़हूर। ते उन संगीअ चयसि त चङो भला अॼु खां 8 ॾींहंनि अंदरि ॾेखारींदुसि। पोइ उन संगीअ छा कयो जो हिकु वेश्या वटि वियो ऐं वञी चयाईं त तूं तमामु सम्झो ऐं वीचारवान आहीं। साॻियो भगत हिकु वेश्या पार वियो ऐं चयाईं त तूं तमामु सम्झो ऐं वीचारवान आहीं ऐं हमेशह तमामु घणो दान पुण्य करीं थी। तूं पंहिंजे ॿुधी जे वसीले फलाणे पंडित खे पाप जो पीउ ॾेखार। उहा वेश्या तमामु चालाक हुई। तंहिं हिकदमि उन पंडित खे पंहिंजे मकान ते घुरायो ऐं रेशमी बेड ते बिस्तर ते विहारे अॻियां 5 मेरूं बेटा रखी पुछणु लॻी त तव्हां ए महाराज, सारी उमिरि बुरनि कर्मनि में अजाई विञाई आहे, हाणे मां दान पुण्य करे शुद्ध थियण थी चाहियां। छा चयो वेश्या? चई सारी उमिरि मूं बुरनि कर्मनि में अजाई विञाई आहे, हाणे मां दान पुण्य करे शुद्ध थियण थी चाहियां। सो अॼु खां 3 ॾींहं सोमवती उमावस आहे ऐं उन ॾींहुं सिॼ ग्रहण बि आहे। उन ॾींहुं ॾींदुसि मां पंहिंजे हथनि सां चांवर, दाल, फुल्को वग़ैरह कची रसोई तयारु करे ब्राह्मणनि खे खाराए 1 लख रुपया दक्षिणा ॾींदुसि। सो जे करे तव्हां अचो त ॾाढो चङो, न त ॿिए कंहिं विद्वान ब्राह्मण खे चवां। पहिरीं त पंडित कुझु हबकियो, कपकपायो, पर पोइ वीचार कयाईं त प्रायश्चित करे अधु धन दान करे पाप लाइ वठंदुसि। सो उहो ख़्यालु करे लोभ वस थी पंडित खणी रसोई क़बूल कई ऐं वञी चयाईं त मां ई ईंदुसि, ॿिए कंहिं ब्राह्मण खे न चइजां। ईअं चई उहो पंडित घरु वियो ऐं जॾहिं ग्रहण जो ॾींहुं थियो तंहिं उन वेश्या पंडित खे घुरायो ऐं चयाईं त ए महाराज, मां त अॼु धर्म में आहियां, जेकॾहिं मुंहिंजे हथ जी रसोई पाईंदा त मां 1 लख दक्षिणा में न ॾींदुसि, त दक्षिणा न ॾेई कोन सघंदुसि, छो त आउं धर्म में आहियां, तोखां दक्षिणा कीअं ॾियां। वेश्या जी उहा ॻाल्हि ॿुधी पंडित चयो त उहो वरी कीअं थींदो, जो रजुसाला जे हथ जो कीअं खाबो। छो त ब्राह्मण कॾहिं बि जेकी माई धर्म में हूंदी आहे न, उन जी ठहियल भाॼी या उन जी ठहियल रसोई कोन खाईंदो आहे। पर 1 लख रुपयनि जी लालच ते अची मन फ्री वियो ब्राह्मण जो ऐं वेश्या खे चयाईं त चङो भला तूं जल्दी खाधो तयारु करे वठ। पोइ वेश्या खाधो तयारु करे ग्रहण जे टाइम में पंहिंजे हथनि सां रसोई परोसे वञी पंडित जे अॻियां रखियईं। जॾहिं पंडित थाली में हथु विधो त वेश्या हिकदमि हथु पकिड़े वरितसि ऐं चवणु लॻी त इहो पाप जो पीउ आहे। जो हिकु त मां राति जी वेश्या ऐं ॿियो त रसोई कची ऐं टियों त उन हूंदे बि मां धर्म में हुअसि ऐं वरी ग्रहण बि आहे।
पंडित इन चइनि शयुनि जो ख़ासि ख़्यालु रखंदा आहिनि। इन्हनि सभिनी ॻाल्हियुनि खे छॾे तूं ब्राह्मण थी करे लोभ वस थी मुंहिंजी रसोई खाइणु क़बूल कई। इन ई अनर्थ जो कारण लोभ आहे, सो ई पाप जो पीउ आहे ऐं सभिनी बुरनि कर्मनि जो मोल कारण आहे। उहो ॿुधी पंडित ॾाढो लॼी थी वियो ऐं लोभ खे आईंदह लाइ छॾे ॾिनई। इन करे सभिनी संतनि ऐं शास्त्रनि जो चवणु आहे त लोभ ई अज्ञान जो कारण आहे। ज़बरदस्त लोभ जी लहर अचण करे इंसान छिते कुते वांगुरु थी पवंदो आहे। लोभ ई इंसान जी छिते कुते सां मुक़ाबिलो। जॾहिं कुतो छितो थी पवंदो आहे तॾहिं घर छॾे हेॾे होॾे भटकंदो आहे। अहिड़े नमूने लोभी माण्हू, लालची माण्हू बि माया जी लालच ते लॻी घर छॾे ॾहनि तरफ़नि ॾांहुं भटकंदो आहे। साॻे वक़्तु कुते खे पंहिंजे मालिक जी बि सुञाणप कान रहंदी आहे। तहिड़ी तरह लोभी इंसान खे बि पंहिंजे माता पिता ऐं गुरू तथा ईश्वर खे विसारे पंहिंजी मर्ज़ी ते सभिनी जा गला खटींदो आहे। जॾहिं इंसान लालच में ईंदो आहे ॾिसंदो कोन्हे मुंहिंजो माता आहे पिता आहे गुरू आहे ईश्वर सभु भुलिजी वेंदो आहे। जॾहिं कुतो छितो थींदो आहे तॾहिं उन जो पुछु सिधो थी वेंदो आहे। तहिड़ी तरह लोभी माण्हू बि हर हिक जे अॻियां हथ सिधा डिघा करे पिनंदो आहे। छिते कुते जे वात मां गिजी वेंदी आहे। तहिड़ी तरह लोभी माण्हू बि सॼो ॾींहुं ॾे जो गोड़ कंदो ऐं वात मां घूंघू कराईंदो आहे। पंजियूं, जीअं छितो कुतो पाणी खां डिॼंदो आहे, कुतो हमेशह पाणी खां डिॼंदो आहे, कुतो लॻंदो पाणी ज़हर आहे, तीअं लोभी माण्हू जल अमृत रूप सत्संग खां डिॼंदो आहे ऐं सचो सॼो ॾींहुं ॾे जो आवाज़ करे थो, जंहिंजे करे इंसान जी देह में ब्रजमान हेठां 5 ई देवता ॿधी था वञनि। मतिलबु त जेको इंसान लोभ वस थी हर वक़्तु ॿिए खां घुरण जी चाह रखंदो आहे तंहिंजे देह मां ॿुधी अक़ल वञे थो, लॼ हया शर्म वञे थी, लक्ष्मी धन दौलत वञे थी, चेहरे जी चमक ऐं जस सारा इज़त वाखाण इहे 5 ई मोकिलाए वञनि थियूं। इन जे निकिरी वञण खां पोइ इंसान कंहिंखे बि न वणंदो आहे ऐं पोइ ॾाढो पछताइणो पवंदो आहे। चओ जय सियाराम, लोभ न कयो, कुझु बि कयो, छो त लोभ ई सभिनी बुरनि कर्मनि जो कारण आहे। अगरि हीअ नंढड़ी कथा तव्हांखे वणी आहे त हिन कथा खे पंहिंजनि सां शेयर कयो। जय सियाराम।